नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गडाब खां ख़बर ॾींदा हलूं त काल रात फ़कीरा ॻोठ जे मेन बाज़ार मां रिंद क़ौमी एहतियात जे सदर ख़ालिद हुसैन रिंद जे मोबाइल शॉप मां लखें रुपयनि जो मोबाइल फोन्स, रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करण खां पोइ फौरू बाआसानी ईंदड़ वींदड़ पोरे तोड़े राहगीरनि खां सरेआम फुर करे फायरिंग कंदा फरार थी विया आहिनि। हिन ज़ुल्म ख़िलाफ़ फ़कीरा ॻोठ जे रवासिन मेन रोड बंदि करे सख़्त एहतिजाज कयो। ख़ालिद हुसैन रिंद, बशीर अहमद रिंद, मार्केट कमेटी फ़कीरा ॻोठ जे साबिक़ा सदर बादिल खान जतोई ऐं ॿियनि गडाब जे साफ़िन खे ॿुधायो त असांजे ॻोठ में राति हुजे या ॾींहुं फौरू सरेआम दुकान ऐं घरनि में घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते फुरू कंदा रहनि था। बार बार हद जे थाणे ते दरख़्वास्तूं ॾियूं था पर पुलिस जे कन ते जूं बि नथी चुरे। हिननि चयो त असां पुलिस खे CCTV फुटेज बि ॾेखारिया आहिनि, पोइ बि पुलिस हिन वक़्तु कख बि भञी ॿीणो न कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।